वैद उला शरीक लहू जां थो चई ईअं ता वञ मोहम्मद कारणी निरतो मजा ईअं ता तो वञो कीअं नाइंसि ॿियनि खे जखड़ो जस खरो ॿिया विड़े बल समय जे सुहाग जी कहन पई कल मिटी न मुरसल असुल हुई एतिरी तिलावत कलाम पाक करण जी सादत हासिल कई असांजे नंढड़े प्यारे आदिल शेख ऐं असांजी का महफ़िल विडाईअ जे नाले खां सवाइ अधूरी आहे। कंवल पाड़ू पाताल में मौत भरे आकाश ॿिनी सदी ॻाल्हि राज़िक आंधी रास त इश्क खे शाबास जे मोहब्बती मेड़िया ऐं गुज़ारिश कंदुसि अली रज़ा राजपर साहिब जिनखे त पाण अचनि ऐं विटाई सरकार जी वाई आवाज़ आरो पेश कनि ऐं ईअं ॿुधाइणु ज़रूरी आहे भई असांजे हमीद राजपर साहिब जा फर्ज़ंद आहिनि पर ताज़ो साईं सरदार अली शाह साहिब जेको सिंध इंस्टीट्यूट ऑफ म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट जामशोर इदारो क़ाइमु कयो आहे उते बि माहिर उस्तादनि वटां तरबियत हासिल करे रहिया आहिनि जेके हिन वक़्त ते मौजूदु आहिनि। भलू असांजो तबले ते मौजूदु आहे, नियाज़ हुसैन तव्हांखे हारमोनियम ते उन स्कूल जो ट्रेनर नज़र ईंदो, साबिर असांजो कीबोर्ड, इहे सभु साज़ आहिनि जेके उते सिंपा में सेखारिया वञनि था ऐं गॾो गॾु गायकी बि विटाईअ जो कलाम ऐं सभिनी जूं ताड़ियूं थियनि अली रज़ा राजपर शाह साईं जो कलाम। सब्जेक्ट पर मौजूद मेहमान अस्सलाम वालेकुम मौजूद